अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुबह प्रोग्राम सिंध अफेयर्स मां सनाउल्ला हाशमानी हमारी खिदमत में हाज़िर है। नाज़रीन, अॼु कुछ अहम मामलन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। गुज़िरियल राति प्रिया कुमारी, उजाला सोलंकी ऐं ॿियनि गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी जे लाइ उनजा वारिस सियासी समाजी अॻवान बबुल्लो में धरणो हणी वेठल हुआ ऐं बबुल्लो बाईपास खे बंदि कयो वियो हो, जिते पुलिस पंहिंजे ताक़त जे ज़ोर ते उहो धरणो जेको आहे उहो उतां ख़तमु करायो ऐं उते गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि। सुहिणी पारस, लियाकत जलबाणी, सहाफ़ी साहिल जोगी ऐं ॿियनि खे जेको आहे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। उन्हनि जी हिन वक़्त ताईं गिरफ़्तारी पुलिस ज़ाहिर नाहे कई। उन सां गॾोगॾु ॿुधायो वञे थो त जेके मुग़वी ॿारड़ा आहिनि उन जा वारिस जेके आहिनि उहे बि उन जे वारिसनि खे बि जेको आहे सो पुलिस पंहिंजी हिरासत में वरितो आहे ऐं हिन वक़्त ताईं पुलिस बाज़ाब्ता तौर ते उन्हनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई। उन ते बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼु अॻूणे पीपल्स पार्टी जे MP सरदार शहरयार ख़ान महर जे पुट खे हथियारबंद संदसि बनीअ तां जेकी ज़रे ज़मीन आहे बेरूटा वारे इलाइक़े में उतां हुनखे मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि अगवा कयो। इहो मामिलो छा हो, इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उनजी जेकी बाज़ियाबी आहे उहा कीअं अमल में आई उनखे डिस्कस कंदासीं ऐं गॾोगॾु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त 13 जनवरी ते हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो कराची में पेश आयो, जिते नौजवान डॉक्टर आकाश कुमार खे फुरमुज़ाहिमत ते क़त्ल कयो वियो। डॉक्टर आकाश वारो मामिलो हाईलाइट थियो सिंध वाइस जे प्लेटफॉर्म तां, बस उन ते उन मामले खे हाईलाइट कयोसीं, उन ते ॻाल्हायो पंहिंजे प्रोग्राम जे अंदरि। उन खां बाद में 36 कलाकनि जी पुलिस मोहलत वरिती हुई ऐं हुकूमत मोहलत वरिती हुई वारसनि खां, जेको 3 तलवार ते धरणो लॻल हुयो। हुकूमत उन मोहलत खां बाद में ॾिठोसीं त उनजा कातिल जेके आहिनि पुलिस गिरफ़्तार कया ऐं DIG असद रज़ा, SSP इन्वेस्टिगेशन तौहीद मेमन ऐं SSP मैज़ोर गॾियल हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन में 3 जेके जवाबदार हुआ उन्हनि खे जेको आहे ज़ाहिर कयो वियो ऐं उन प्रेस कॉन्फ्रेंस में उनखे पेश कयो वियो 3 जवाबदारनि खे। गुज़िरियल राति SIU पुलिस हिकिड़ी प्रेस रिलीज़ जारी कई आहे। उन में ॿुधायो आहे त जेके इहे जेके 3 जवाबदार हुआ उहे अहमद बिरोही ॻोठ में जवाबदारनि जी निशानदेही ते जेके ॿिया हिननि जा साथी जवाबदार हुआ उन्हनि जी निशानदेही जे लाइ उन्हनि खे वठी विया। उते जेके जवाबदार आहिनि उन जेके उन जा साथी हुआ उन्हनि फायरिंग कई ऐं उनजे नतीजे में इहे 3 जवाबदार जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि। इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त आया हाणे केस जो रुख़ कहिड़े तरफ़ वेंदो, जेके ॿिया जेके जवाबदार हिन केस में हुया, छो जो ॿुधायो वञे थो त ही जेकी गैंग आहे उहा 7 खां 8 माण्हुनि जी गैंग आहे, त छा उहे बि गिरफ़्तार थींदा या न। इरफान महबूब साहिब असांखे स्टूडियो में जॉइन कया। इरफान साहिब वरी महिरबानी। पहिरियां इरफान साहिब ॻाल्हि कयूं पाण बबुल्लो धरणे वारे मामले ते। गुज़िरियल राति हूअं त 27-28 ॾींहंनि खां इहो धरणो लॻल हुयो, कैंप हुई, विच में हिकिड़ी वरी बबुल्लो बाईपास बंदि थियो, पुलिस 3 ॾींहंनि जी मोहलत वरिती ऐं पुलिस कुझु वाइदा वचन कया। उन मोहलत ते बि पाण ॻाल्हि ॿोल कईसीं त पुलिस चयो त असां रोज़ाना जी बुनियाद ते तव्हांखे अपडेट ॾींदासीं त ॿारनि जी रिकवर जे लाइ पुलिस कहिड़ी प्रोग्रेस करे पई ऐं कुझु ई ॾींहंनि में तव्हांखे कुझु न कुझु ॿार असां बाज़ियाबी कराए ॾींदासीं या ऑन द रिकॉर्ड शयूं मौजूदु आहिनि। गुज़िरियल राति असां ॾिठो त पुलिस ताक़त जी ज़ोर ते जॾहिं उते उन धरणे में जिते उन गुम थियल ॿारनि जा वारिस मौजूदु हुआ, न्याणियूं मौजूदु हुयूं ऐं उते बुज़ुर्ग मौजूदु हुआ, सुहिणी पारस, लियाकत जलबाणी या ॿिया जेके सहाफ़ी दोस्त जे कवरेज लाइ पहुतल हुआ, साहिल जोगी, सुल्तान, रिज़ ताज, ॿिया खोड़ सारा सहाफ़ी उते मौजूदु हुया। उते पुलिस बरसाति थी आहे, उन खां बाद में ज़ाहिर आहे बरसाति हुई, तूफ़ान हुयो, त उन खां पोइ कुझु माण्हू छिड़ विछिड़ थी विया, को साइड ते वञी बीठा, त जेके वेठल हुया रोड ते पुलिस उन्हनि जे मथां कड़की पई, लठबाज़ी बि थी आहे, तशदुद बि थियो आहे। विजुअल साम्हूं आया आहिनि त कहिड़ी रीति पुलिस जेको आहे सो लियाकत जलबाणी खे रोड ते गीले पई। हिकिड़ो जेको पंहिंजे बचड़नि जी लियाकत जलबाणी साहिब खे जेके बचड़नि जी बाज़ियाबी जे लाइ एहतिजाज कनि पिया, उनखे गीले पई रोड ते। त छा हाणे पुलिस जेको इहो अमल कयो इन सां उहा तहरीक ख़तमु थी वेंदी? पुलिस खे शायदि इहो लॻे थो। सभ खां पहिरियां त मज़म्मत कयूं था पाण जेका बबरलो में पुलिस गर्दी थी आहे। उन खां अलावा हैदराबाद ऐं कराची जे कुझु हंधनि तां बि इहे ॻाल्हियूं रिपोर्ट थियूं आहिनि। पुलिस खे इहो रवैयो हरगिज़ अख़्तियार न करणु घुरिजे ऐं हीउ जेको रवैयो अख़्तियार थियो आहे यकीनन इन जे पुठियां उहे ई माण्हू आहिनि जिन खे तव्हां असां वोट ॾेई करे 5 सालनि जे लाइ असेंबलियुनि में विहारियो आहे। हींअर हू फिरौन बणिजी असां ते हुकूमत कनि पिया। असांजा बचा अॻुवा आहिनि 5 सालनि खां वठी 10 सालनि खां वठी 15 सालनि खां वठी उन्हनि जो को ॾस पतो कोन्हे, काई ख़बर कोन्हे। उहे जीअर आहिनि, उहे मरी विया। हिननि 1.5 ॾहाकनि में कंहिं क़िस्म जी काई प्रोग्रेस न थी। पोइ भेरे बि मूं अर्ज़ु कयो त सालनि में जेकॾहिं पुलिस कुझु न करे सघी आहे, इहे ॿार बाज़ियाब न कराए सघी आहे, त 3 ॾींहंनि में पुलिस अहिड़ो कहिड़ो तीर हणंदी या ज़मीन जी अहिड़ी कहिड़ी कुंड आहे जेका जाॻींदी या आसमान में किथे वञी इन्हनि ॿारनि खे ॻोल्हींदी। हीअ
हिकिड़ो अटकल हुई पुलिस जी जंहिंमें हू वक़्ती तौरु कामयाबु विया ऐं 3 ॾींहंनि खां पोइ पाण ॾिठोसीं त बबरलो ॿीहर बंदि थियो ऐं जहिड़े तरीक़े सां ही अख़्तियार कयो आहे पुलिस रवैयो ऐं जहिड़े तरीक़े सां औरतुनि ते ॿारनि ते ऐं बुज़ुर्गनि ते तशदुद कयो आहे उहो बि आधी राति जो उहो यकीनन मज़म्मत जोॻो आहे ऐं हर उहो माण्हू जेको साहिबे औलाद आहे या जेको हल्को फुल्को दुख दर्द रखे थो अहसासु रखे थो पंहिंजे सीने में यकीनन इहे जेके विजुअल्स आहिनि या इहे अहिड़े क़िस्म जूं जेके ख़बरूं आहिनि उहे उनखे ज़रूरु झोरींदियूं उन्हनि खे ॾुख रसाईंदियूं। मूंखे हैरत थिए थी सिंध पुलिस जे इन रवैये ते। उनखां अलावा असांजे जेके हुकुमरान आहिनि हद खां वधीक अचरज त उते थी बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जॾहिं आसफा भुट्टो ज़रदारी इतफ़ाक़ी या हादसाती तौर ते ड्रोन जेको हुयो उॾरण वारो कैमरा ड्रोन उन में हल्की फुल्की ज़ख़्मी थी त रामभाट पे पियसि त भई हसास जेके इदारा आहिनि उन खां जांच करायो, जमहूरियत ख़तरे में पवे। हाणे सिंध जी जेका आम न्याणी आहे 3 साल 4 साल या ही जेके माहिरूं आहिनि जेके 50-52 सेंटीग्रेड में बबरलो जे तपन रोड ते वेठा आहिनि उन्हनि जो सनाउल्ला साहिबु एतिरो तक़दुस बि नाहे छा? यानी तव्हां 5-10 साल 15 साल हिकिड़ा ॿार गुम आहिनि उन्हनि खे तव्हां बाज़ियाब कोन कराए सघियो। वेतर जेकर हू उन्हनि जी बाज़ियाबी लाइ अची रोड ते वेहनि था तव्हांखे यादगिरी ॾियारनि था त ख़ुदा जा बंदो 10-15 सालनि खां वठी 5 सालनि खां वठी 4 सालनि खां वठी असांजे जेके ॿारड़ा आहिनि उहे अॻुवा आहिनि ऐं तव्हां परघोर कयो, तव्हां ॾिसो उहे किथे आहिनि, तव्हां उन्हनि जी परघोर त न कई, उन्हनि खे बाज़ियाब त न करायो। वेतर तव्हां उन्हनि खे ॾंडा हयां, तव्हां उन्हनि खे लछियूं हयूं ऐं तव्हां खणी करे उन्हनि खे गुम करे छॾियो। हींअर लभनि ई कोन था किथे आहिनि कहिड़े। इहे बि ख़बरूं आहिनि त मुमकिन आहे त उन्हनि ते तशदुद कयो वञे ऐं हीअ जेका तहरीक आहे उन तां हथु खणाइजे। पर सिंध पुलिस ख़ासि तौर ते उहे माण्हू उहे अरबाबे अख़्तियार जेके इहे हुकुम जारी कनि था, जेके इहे हिदायतूं जारी कनि था, उन्हनि खे यादि रखणु खपे त तूं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो। अॼु तव्हां सोणी पारस खे ख़ामोश कराईंदो, सुभाणे का ॿी सोणी पारस हूंदी उहा निकिरंदी। चलो इहे त थिया सोशल एक्टिविस्ट ऐं समाजी अॻवान जेके धरड़नि ते वेठा आहिनि। हू उजाला परवीन जा जेके पीउ आहे उनखे बि खणी विया आहिनि ऐं उते ढिटाई मां वेही करे तव्हां पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा थाणो। भई बबरलो में जेको धरणो लॻो पियो आहे, जेके माइरूं वेठियूं आहिनि, जेके पोड़ियूं वेठियूं आहिनि, जेके बुज़ुर्ग वेठा आहिनि, जेके नौजवान वेठा आहिनि, जेके ॿार वेठा आहिनि पंहिंजे प्यारनि जी बाज़ियाबी जे लाइ, उन्हनि मां भई पाकिस्तान खे कहिड़ो ख़तरो आहे उहे तव्हांखे यादि था ॾियारनि त ख़ुदा जा बंदा असांजा ॿार बाज़ियाब करायो ऐं उते तव्हां अहिड़े क़िस्म जी नारेबाज़ी करे तव्हां कहिड़ो पैगाम था ॾियो? उते शायदि इहो हुयो त SSP साहिबु को मैसेज ॾियणु पियो चाहियो त हीअ जेको को हिते माण्हू वेठा आहिनि उहे अहिड़ा नारा हणनि था। अहिड़ा नारा को ॿुधण में कोन पिया आया। हू घुरनि पिया पिरिया जी घुरूं था आज़ादी, उजाला जी घुरूं था आज़ादी। ऐं SSP साहिबु जेके नारा आया जज़्बाती थी विया ऐं शायदि को पैगाम ॾियण जी कोशिशि पिया कयूं। असां मुहिबे वतन पाकिस्तानी आहियूं, सभु आहिनि यार। 15-20 सालनि खां उनजा बच्चा गुम आहिनि, पुरअमन तरीक़े सां जी रोड ते वेठा आहिनि। इन खां वधीक सिर्फ़ एहतिजाज कनि था पंहिंजे बच्चनि जे लाइ। SSP साहिब खे एॾी मतिलबु इन्हनि नारनि ते एॾी अचे पई चिड़ ऐं जज़्बाती थी पिया वञनि, बच्चा वापसि कराए न। ख़ैरत हुजेनि साईं। पुलिस अहलकार हींअर तव्हां बबरले में ॾिसो, तव्हां हैदराबाद में ॾिसो, तव्हां कराची जे 3 तलवार वटि ॾिसो, तव्हां कंजारे में ॾिसो, जिते जिते एहतिजाज थियनि था या इम्कानी जिते ख़दशो आहे त हीअ इलाइक़ा स्पॉट बंदि थींदा, उते तव्हां ॾिसो त केतिरा पुलिस वारा बीठा आहिनि। भई इहा गैरत तव्हां अॻु में कयो आहे न। सही चवण जो मक़सदु हिकिड़ो इरफान साहिबु, इन्हनि नारनि जो को बि इनकारी कोन्हे। अगरि जेकॾहिं को शरारत करे थो उन सां ड्यू प्रोसेस बिल्कुलु उनजो पर तव्हां थियणु खपे। अच्छा, मां चवां त इहे नारा SSP जा जेके हयां इहे ॿचड़ा बाज़ियाब कराए वठी अचे सॼी सिंध इहा नारा हणे आहे। अच्छा, ही SSP साहिब वरी कहिड़ा आहिनि जेके CSS पास करे अचनि था, सिंध जा माण्हू उन्हनि खे मुबारकूं ॾियनि था भई वाह जो ग़रीब जो ॿारु आहे या पंहिंजी महिनत सां मेरिट ते भई ऑफिसर थियो आहे, हाणे को आम माण्हू जी ख़िदमत कंदो, सिंधी माण्हू जी ख़िदमत कंदो। सिंधी माण्हुनि जी ख़िदमत कहिड़ी थी थिए, लठ पे थी हले, बाठो पे थो हले। इहा सिंधी माण्हुनि जी ख़िदमत आहे। भई अहिड़े CSS ऑफिसर थियण खां भलो आहे तव्हां रेड़ो हणो, तव्हां छोला कपायो। उते ॿुधाइनि पिया जेके उते विजुअल्स असां ॾिठा, जेके वीडियोज़ लठबाज़ी थिए थी। ज़ाहिर आहे अॼुकल्ह डिजिटल दौरु आहे, इंटरनेट जो दौरु आहे, के मोबाइलूं खुलियूं पियूं आहिनि, लाइव पिया मंज़र हलनि जेके असां मूं बि ॾिठा पिया राति। उते पुलिस जंहिं स्टाइल सां हुननि जे मथां कड़की आहे, दहशतगर्द हुजनि। हा, ॼण को वॾा दहशतगर्द वेठा ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन बि करे
भई इलाही भला आयो इहो ऑपरेशन उन्हनि ते कयो जिन जे नाले वारस चवनि था त असांजी ॿ जहिड़ा फलाणनि वटनि या भई वञो तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन कयो उन्हनि जे उता पुंदी इन क़िस्म सां चढ़ाई अञा कयो। वरी ॿी मज़े जी ॻाल्हि अथव हिकिड़ी, हाणे जिन रोड रस्ता बंदि थियनि था, माण्हू एहतिजाज कनि था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो माण्हू मजबूर आहे, हा बेवस आहे, 5 10 15 सालनि खां वठी ॿाहिरो घुमाए हुनजो ज़ाहिर आहे छा कंदा वारिस रोडनि ते सरकार मजबूर कयो आहे। सरकार ॿुधे नथी, हा। पुलिस दह नथी वणाए, ॾटनि मथां ॾटा, छा कंदो हिकिड़ो बेवस माण्हू? इहो आख़िरी ऑप्शन आख़िरी ऑप्शन आहे वञी रोड ते वेह। पोइ साईं छा था चवनि कि तव्हांजा जेके जॾा वज़ीर आहिनि, सॉरी वॾा वज़ीर जेको आहे मुराद अली शाह साहब, ऐं जेके तव्हांजा मिनिस्टर आहिनि, जेके तव्हांजा इहे सो कॉल्ड CSS ऑफिसर आहिनि, त भई क़ानूनी तौर ते रस्तो बंदि करणु जेको गैर क़ानूनी आहे, गैर आइनी आहे। भई इहे 15 सालनि खां वठी ॿार गुम आहिनि, तव्हां को तहरुक न वरितो, तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। कॉन्स्टिट्यूशन छा थो चवे, आइन असांजो छा थो चवे, जान ऐं माल जी हिफ़ाज़त बुनियादी हक़ आहे, बुनियादी ज़िम्मेवारी आहे हुकूमत जी, रियासत जी। त भई तव्हां जेको सालनि खां वठी उन में नाकाम पिया था वञो, उहो गैर आइनी कोन्हे, उहो गैर क़ानूनी कोन्हे। हिते जेकॾहिं को गैर क़ानूनी तौर ते मजबूर थी करे रोड बंदि करे थो, उन्हनि खे तव्हां लचूं था आणो, 15 20 सालनि खां वठी तव्हां कानून शिकनी कयो, तव्हां आइन शिकनी कयो, तव्हांखे को लठ डंडो बाठो हणण वारो कोई कोन्हे। न आहे न, उहो उन्हनि खे ख़बर आहे त जिन जो आसरो उन्हनि खे आहे पोयां, जिन इन्हनि खे मुक़ररियूं करायूं आहिनि हिते, जिन ज़िला ॾिना आहिनि, उहे वेठा आहिनि। हिकिड़ी वॾी बेहयाई मूंखे तव्हां अलाए उहा शइ नोट कई आहे या न कई आहे, सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे, सॼी सिंध। अॼु ॾिसो, कल्ह ॾिसो, उन खां पहिरियां ॾिसो, हाणे ही जेके माण्हू एहतिजाज कनि था, सोनी पारस जी मैचाणी थोरी आहे प्रिया कुमारी, उजाला सोलंकी, या जेके 20 खां वधीक बार घुम था, जलवाणी साहिब मैचनि, न जेके ॿिया अॻवानी कनि था, उहे समाजी अॻवान हुजनि, वकील हुजनि, सहाफ़ी हुजनि, केरु बि हुनजा मिट माइट त कोन्हनि, पोइ बि उहे वेठा आहिनि, उहे एहतिजाज था कनि। तव्हां साईं इन पूरे टेन्यूअर में सॼी सिंध माना सरापा एहतिजाज आहे, सॼी सिंध खे गणती आहे इन मामले ते, सॼी सिंध वाझाए पई थी चूंडियल हुकूमतुनि, चूंडियल नुमाइंदनि ना। CM साहब छा पियो चए तव्हांजो, ज़ियालनि जा ॾिसे थो, प्रिया कुमारी चई ॿियनि मामलनि खे, भई छा कॾहिं ॾिसंदो, माना कीअं थो ॾिसे? 15 20 साल थी विया आहिनि, 5 साल थी विया आहिनि, ॿारड़ी बाज़ियाब न थी आहे, घरू वज़ीर तव्हांजो ॾिसे थो, छा थो ॾिसे घरू वज़ीर तव्हांजो? IG साहब कहिड़ो बयान थो ॾे, सहाफ़ी सवाल थो करे, तो जवाब छा थो अचे, तव्हां प्रिया कुमारी जे माइटनि जी दिलाज़ारी था कयो, मोल इशू आहे। अड़े ख़ुदा जा बंदा, 5 सालनि खां ॿारड़ी गुम आहे, उनजो तोखां पुछो था मोल इशू आहे? तुंहिंजे लाइ मोल इशू हूंदो बाबा, तुंहिंजी ॿारड़ी अगवा न थी आहे, जंहिंजी ॿारड़ी अगवा थी आहे, इहो इशू उनजे लाइ आहे, उहो इशू कॾहिं मोह ई कोन्हे। हू हर राति दुख में था गुज़ारनि, हर ॾींहुं दुख में था गुज़ारनि, उन्हनि जी मानी रत थी वई आहे। ख़ुदा जा बंदो, असांजा जेके वज़ीर आहिनि, पुलिस वारा आहिनि, उनखे ऑफिसर आहिनि, उहे वेठा आहिनि थधनि कमरनि में वेठा आहिनि, उनखे पगारूं हर शइ मिले थी, मंत्रियूं वठनि था। भई तव्हांखे एॾो शौक़ु आहे, पंहिंजी ताक़त आज़मायो था, त तव्हांजी ऑफिसनि जी भरिसां जेके फहाशी जा अॾादार आहिनि, उहे छो नथा बंदि करायो? तव्हां ही जेके मंशा जा अॾा था हलनि, तव्हां छो नथा बंदि करायो? पाणी ते वेठा आहियूं जिते, थाणो घणो परे आहे हितां, हिते घणा शराब जा गुता आहिनि सर, बंदि कराइनि वञी। न शराब गुता लीगल आहिनि, वरी चवंदा लीगल आहिनि, वरी उहो ज़िया साहब असेंबली ते चयो न त उहो जेको आहे हुन में तबिको हिकिड़ो मुतासिर थींदो। साईं ॿुधो, उहो ॿुधो न, त उहो हिकिड़ी बिल पेश पियो थियो, उहो जेके माइनॉरिटी सां तालुक़ रखनि मेंबर हुया, मुंहिंजे ख़्याल में MQM जा शायदि, उन्हनि बिल पेश कयोसीं, गुता बंदि कयो, त लजा साहब हुनखे जवाबु ॾिनो त शायदि को तबिको आहे हिकिड़ो मुतासिर थियो, वीचारा पेनी कोन। अगरि ॾिसो हिन वक़्तु जेका कंडीशन आहे न, जहिड़ी बेहिसी जो हे मुज़ाहिरो कनि पिया, हिननि खे कुर्सी ते वेहण जो को जवाज़ कोन्हे, को हक़ कोन्हे। ही हुकूमत ग़रीब माण्हू जे लाइ न आहे। ग़रीब माण्हू जो बच्चो अगवा थींदो, हे बाज़ियाब न कराईंदा। शहरियार शहर जो पुटु अगवा थी वियो न, थोरी देरि पहिरियों ख़बर आई। घणी देरि में बाज़ियाब थियो, कलाक वॾो। कीअं थियो बाज़ियाब? हाणे माना प्रिया कुमारी, उजाला सोलंकी ऐं 20 खां वधीक जेके ॿार आहिनि, उहे इन करे बाज़ियाब नथा थियनि छो जो हू शहरियार शहर जा ॿार न आहिनि, या हू पीपल्स पार्टी जेके अॻवान जा ॿार न आहिनि। इन ते पाण शहरियार शहर वारे जेके जेको पुटु आहे जहांगीर शहर जी, इहा ख़बर जीअं आई पर पाण बि हलाईसीं। को इलाइक़ो आहे बेरूटा, उतां हू हुन जेको ज़रई ज़मीनूं आहिनि, जहांगीर पंहिंजे जेको आहे सो मुलाज़िमनि सां गॾु उते वेलो, ॿुधाइनि था उते मोटरसाइकिल सवार आया आहिनि, उन्हनि ते तशदुद कयो आहे, उन्हनि मुलाज़िमनि ते ऐं जहांगीर खे पाण सां गॾु खणी विया आहिनि। त पोयां वरी जेके उन्हनि जा माण्हू हुया, उन्हनि
कुझु वीडियोज़ वग़ैरह रिकॉर्ड कया आहिनि या अॻियां इतला ॾिनो आहे मुख़्तलिफ़ ॻोठनि खे त भई अचनि पिया, पोइ मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू निकिता आहिनि ऐं पंहिंजी हिफ़ाज़त पाण कयो, पंहिंजी हिफ़ाज़त पाण कयो, उहे निकिता आहिनि ऐं कोई जतोई शर जो को पाड़ो आहे उतां हिनखे जेको आहे सो बाज़ियाब थियो आहे या वरी हुनखे छॾे जवाबदार फरार थी विया आहिनि, इहे ॻाल्हियूं पर हिन में पहलू में हिकिड़ी शइ ॾाढी न मूंखे ताजुब थियो हिकिड़ी शइ ते, ठीकु आहे बचो कंहिंजो भॻवानु थियणु घुरिजे, न थियणु खपे, जहिड़ो क़ीमती बचो शहरियार शर जो आहे तहिड़ो ई राजकुमार जी न्याणी प्रिया कुमारी बि ओतिरी हुनजी मोतबर आहे ऐं एतिरो जेतिरो कंहिं MP MN जो पुटु मुक़दस आहे या हुनजो इज़त आहे या हुनजी जान जी क़ीमत आहे, ओतिरी क़ीमत उजाला जी बि सोलंगी जी बि आहे, ओतिरी क़ीमत जेके नवीद लाशारी आहे हुनजी बि आहे या जेके ॿिया 24-25 ॿार जेके हिन वक़्तु तव्हां ॿुधाइनि था त उन्हनि जी बि आहे, सभिनी जी बराबरि आहे न, जान जी क़ीमत सभिनी जी बराबरि आहे, मोतबर थोड़ी आहे। कचे जे अंदरि जॾहिं इहो वाक़ियो थियो SSP साहब ईअं पहुतो, माना रिज़ल्ट ॾेखारियो आहे अॼु SSP साहब, ASP SSP DSP मुख़्तलिफ़ थाननि जा SHO, मतिलबु थरथलो हुयो कचे जे अंदरि, थरथलो हुयो भाई, इहो थरथलो तव्हांजो कंहिं ग़रीब जो बचो जॾहिं अॻवा थिए त पोइ छो नथो मचे? 5 साल पहिरियों मचिया जॾहिं प्रिया कुमारी अॻवा थी, 15-20 मिंटनि में थरथला मचणु घुरिजनि, कंहिंजो बचो अॻवा थिए थरथलो मचणु घुरिजे, ज़ाहिर आहे उतां जी जेकी जुरिसडिक्शन जो जेकी जंहिं वटि अचे थी उतां जो जेका पुलिस ऑफिसर्स आहिनि उन्हनि जी ज़िमेदारी आहे, उन जान माल जी हिफ़ाज़त जी ज़िमेदारी आहे, थरथलो मचणु घुरिजे, पर थरथलो तॾहिं मचणु घुरिजे जॾहिं कंदकोट कश्मीर मां अॻवा थियनि था, जॾहिं कंहिं मासूम बचनि खे अॻवा कयो था तभी इहो थरथलो मचायो ऐं उन्हनि जी रिकवरी बि ईअं ई कलाकनि में कयो त पोइ दिलि ख़ुशि थींदी न यार वाकई असांजा जेके पुलिस ऑफिसर्स आहिनि उहे कमु कनि था। मख़सूस तबिके लाइ तव्हां वटि रिज़ल्ट आहे, मख़सूस तबिके जूं चोरियूं थियनि तव्हां मिंटनि में मोटायो, मख़सूस तबिके जो जेको आहे सो जेको ताक़तवर धुरियूं आहिनि जेके सिंध जे अंदरि वॾेरा शाही हुजे, मुक़ररी बदिली जो इख़्तियार रखनि था, मुक़रर बदिली जो इख़्तियार रखनि या न रखनि, जिन जो स्टेक आहे, मतिलबु माण्हू जिन वटि आहिनि, जिन वटि प्रेशर आहे, जिन वटि ॾंडो आहे, जिन वटि बाठो आहे, उन्हनि जा कम थी था वञनि न, उन्हनि जे हिते कंहिंजी चोरी थी आहे कंहिं जी त मिंट थी वञे, बाक़ी के ग़रीब गुरबे धाड़ो लॻो को दीवान आहे गुलशन दीदी मां करोड़ जो धाड़ो लॻो त ग़रीब कोन मिलंदो, इते ई बबरलो थिए जेकॾहिं को पीपल्स पार्टी जो अॻवान हा MP हुजे न हुजे, को अॻवाणी हुजे या सखणो अॻवाणी हुजे हा, उहो हिते रोड बंदि करे बीहे हा थी, SSP सऊद मक्सी ऐं मुगल जेको सखर मूं सीड़जी आयो आहे उहो ईअं बाठो हणी आहे उन्हनि खे, उन्हनि खे सीट ते न वेहणो आहे, बाठो हणी आहे न साईं, बाठो कीअं हणे आहे उन्हनि खे, ही जेके लॉन्ग मार्च कंदा पीपल्स पार्टी वारा इमरान ख़ान जे ख़िलाफ़ वञी तव्हां इस्लामाबाद जा रोड बंदि कंदा, कराची जा तव्हां रोड बंदि कंदा, पंजाब जा तव्हां रोड बंदि कंदा, उते बाठो लॻो उन्हनि खे, न बाठो उन्हनि जे लाइ आहे ई हो न, ग़रीब लाइ बाठो ग़रीब लाइ बाठो माना भिॼो पियो आहे, हा हिननि खे हिननि जो वस त ग़रीब ते हले थो न, ॿियो हिननि जो वस को ॿिए हंधि हले कोन थो, लुटणो पुने खे आहे, फुलणो पुने खे आहे, ऐं वरी पोइ बहरहाल जेकॾहिं हल्की फुल्की इख़्लाक़ी का हिननि माण्हुनि में ज़रूरत आहे या थोरो 1% बि जेकॾहिं ज़मीर हिननि जे अंदरि जीअरो आहे त हिननि बेशर्मनि खे फौरी तौर पंहिंजे उहिदनि तां इस्तीफ़ाऊं ॾियणु खपनि या हिननि खे ऐलान करणु खपे त बाबा जेसीं ताईं ही जेके मुग़वी ॿारड़ा आहिनि इन्हनि जो को पेर खुर असीं नथा ॻोल्हियूं, जेसीं ताईं हे बाज़ियाब नथा थियनि ओसीं ताईं असां पंहिंजूं पघारूं न वठंदासीं, ओसीं ताईं असां पंहिंजूं मराइतूं न वठंदासीं या ओसीं ताईं असां पंहिंजे ऑफिसनि में न वेहंदासीं। हाणे नई JIT ठही आहे न, भला प्रिया वारे मामले में नई JIT ठही आहे, हाणे जेकॾहिं मुंहिंजी हिकिड़ी राय आहे DIG साहिब खे बि जेको ॿिया ऑफिसर्स SSP सखर या ॿिया हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे उन्हनि खे त जेकॾहिं इन JIT में ॿारनि जो पतो पवे थो त सभु हुन जे लाइ साराह कंदासीं, तारीफ़ कंदासीं ऐं मतिलबु हिकिड़ो ॾाढो सुठो इंप्रेशन वेंदो। जेकॾहिं ॿार जो ॾस पतो नथो पवे, वरी साॻी कंडीशन बीहे थी 0 ते जेकी हिन वक़्तु आहे, त पोइ इहा इख़्लाक़ी जुरत करे इस्तीफ़ा ॾियनि ऐं चवनि हाणे असां कोन था कमु नथो ॾियूं, भला पैसो पाई त गंज ठाहियो आहे न, त सरकारी नौकरियुनि में रहिया आहियो, गंज आहे तव्हां वटि, अलाह साईं गंज ॾिनो आहे, को ॿियो रोज़गार कंदो त बि माना इज़त जी रोज़ी रोटी कमाईंदो। माण्हुनि जूं उमेदूं आहिनि तव्हां में, माण्हुनि जूं उमेदूं आहिनि, जेकॾहिं तव्हां हुन ते पूरो नथा ॾेई सघो त पोइ वेहण जो को हक़ न आहे। सनावला साहब हिन सूबे खे, इन सिंध खे या सिंध जे आम माण्हू खे हिन नहज ते पहुचाइण वारी पीपल्स पार्टी आहे। 18 सालनि जो जेकॾहिं का भलाई थिए थी उनजो क्रेडिट हुन ॾांहुं वञे थो, मिसाल का बि XYZ जेकी बि, जेकॾहिं उन भलाई जो क्रेडिट खणनि था त पोइ जेके बुरायूं थियनि थियूं उनजो बि क्रेडिट खणनि, हुननि जी नज़र में हुननि सिंध खे पेरिस बणाए छॾियो आहे। शदी साहब चवंदा त को बि रोड भॻल न आहे सिंध में,
ॾिसो न अॼु बि प्रेस कॉन्फ्रेंस कई अथई चङी भली, उन में को लफ़्ज़ ॿुधव जंहिंमें ही ॿारनि जो को ज़िक्र कयो हुजे? मां त कोन ॿुधो, मूं त कोन ॿुधो। प्रायोरिटी फ़र्क़ु प्रायोरिटी जो, प्रायोरिटी हुजे न। आम माण्हू, ग़रीब माण्हू, मिसकिन माण्हू, हिननि जी तरजीह न आहे, न ईअं ई आहे, माल ठाहिणो आहे हिननि खे, बसि प्रायोरिटी माल ठाहिणो आहे ऐं माल ठाहे उहो ई हिननि जी तरजीह आहे। तव्हांजे ऑफिसर हुजनि, SSP हुजनि, SHO हुजनि, मिनिस्टर हुजनि या हुननि जा भाठा हुजनि, प्रायोरिटी न आहे। अच्छा, ॿियो इरफान साहब आख़िर में पाण डिस्कस कयूं हिकिड़ो अहम मामिलो आहे। डॉक्टर आकाश नौजवान डॉक्टर हुयो कराची में, ॾींहं ॾिठे जो फुरमुज़ाहिमत ते उहो क़तलु थियो, उहे बैंक मां तव्हां पाण डिस्कस बि करे चुका आहियूं सॼे मामले ते। उन जा 3 जवाबदार गिरफ़्तार थिया हुआ। उन में जेके सो ॿुधायो थो वञे, कोई रामचंद आहे, कोई अनिल आहे, सुरेश, इहे 3 जवाबदार हुया। उहे 3 जेका SIU पुलिस उन्हनि खे वठी वई, 2 जवाबदार साथी जवाबदार सुञाणप लाइ, ॻोल्हा लाइ उन्हनि ॻोल्हा लाइ वठी वई, 3 खे वठी वई। माशाअल्लाह, माना 3 पाण में जेके आहिनि 3 सुञाणप कंदा। पोइ हिकिड़े खे वठी वञे हा, सम्झ में ॻाल्हि अचे भई यार ठीकु आहे, हिकिड़ो ॼणो वञे, 2 पोइ हिते आहिनि, त भला जेकॾहिं थोरो हेॾे होॾे थियो त 2 वधीक ॿुधाईंदा, पर न, हुननि जो न 3 हुजनि गॾु, त जीअं सुञाणप तकड़ी थिए। सो 3 खे गॾु वठी वई। उते अॻु में हुननि जा जेके जवाब, हिननि जा जेके साथी आहे, अलाए घणा, उहो ख़बर न आहे अञा घणा साथी आहे, ॻोल्हणा त आहिनि हिननि खे। जेके आहिनि उहे साथी जेके हुया, उन्हनि पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। हिकिड़ो सिपाही ज़ख़्मी थियो आहे, हे 3 मरी विया, माना ज़ख़्मी थिया, पोइ अलाए अस्पताल में मरी विया, अलाए उते ई मरी विया। इहे साथियुनि जी फायरिंग में? हा, हुननि जी साथी जेके मतिलबु जिन खे खणी विया, उन्हनि जा साथी अॻियां वेठा, जिन जी निशानदेही कंदा, पोइ उते जो पहुता हिननि माना फायरिंग करे ॾिनी। सनावल साहब, हाणे भला इहो केस छा आसिरो कजे त इहो मंतिकी अंजाम ते पुॼंदो, वारसनि खे इंसाफ़ मिलंदो? कहिड़ो मंतिकी, या त सम्झो था त इंसाफ़ इन जो कहिड़ो मंतिकी अंजाम आहे? हाणे जवाबदारी मरी आहे, जिन ते इल्ज़ाम आहे, न पोइ हिते जवाबदार ॿिया भाई, पूरी गैंग आहे। अच्छा, इन गैंग जो थोरो जेकॾहिं मां तारुफ़ करायां, इहा गैंग 2021 में लांडी जेल में ठही। असलम उर्फ बाबा ॾोहारी आहे, रामचंद पहिरियों चकर उन सां उन लांडी जेल में उते मिलियो, ऐं उन्हनि इहा जेको आहे सो सॼी गैंग ठाही। उन में हिकिड़ी औरत बि हिन सां गॾु हुई, जेका शायदि गिरफ़्तार थी, उहा ख़बर न आहे उहा अलाए केस किथे पहुतो, उनखे न वठी आहे निशानदेही, न उनखे कोन वठी आहे। ठीकु आहे, उहो अञा असलम उर्फ बाबा, हिन में 7 खां 8 ॼणा हिननि जी गैंग आहे। इहे क़ाइदाबाद जे इलाइक़े जा कोई ॿुधाइनि था हितां जा आहिनि, ऐं उहे इहे सॼियूं वारदातूं कंदा आहिनि बैंकुनि मां। ॿिया जवाबदार अञा पोइ हिते आहिनि। उमेदु कजे त इहे ॿिया जवाबदार गिरफ़्तार थींदा, या बसि हाणे न काई उमेदु न कयो तव्हां, कुझु ई कोन थींदो। सभ खां पहिरियां त मां छो कानून सां मुंहिंजो तालुक़ु आहे, मां वकील आहियां, प्रैक्टिसिंग वकील आहियां, इन जे करे हल्की फुल्की माना मूंखे थोरी हल्की फुल्की ॼाण आहे इन्हनि मामलनि जे हवाले सां। सभ खां पहिरियां त पुलिस जो जेको कमु आहे, टू इन्वेस्टिगेट द मैटर, टू कलेक्ट द एविडेंस। हिन जो कमु आहे, तव्हां जांच कयो, तव्हां सबूत गॾु कयो, उहे सबूत खणी तव्हां कोर्टनि में वञो, कोर्ट कानून जे हिसाब किताब सां उन्हनि खे सज़ा ॾिने, सज़ा ॾे या बरी करे, ठीकु आहे, उहो कोर्ट जो इख्तियार आहे। हाणे पाण ॾिसूं था त काफ़ी अरसे खां वठी सिंध में जेके पुलिस मुक़ाबला आहिनि, उन्हनि जो रुझान तमामु घणो वधी वियो आहे। अॼु बि हिकिड़ो ॿियो बि थियो आहे, जाम थिया आहिनि सर। बेनज़ीर भुट्टो साहिबा जी हुकूमत हुई, उन्हनि जी हुकूमत में उन जो ई भाउ, कहिड़ो भाउ, मीर मुर्ज़ा भुट्टो, इहो पुलिस मुक़ाबले में शहीद कयो वियो। ऐं उन टाइम जेका कहाणी सेम ई ठाही हुअऊं, का माना कोन्हे हुन में तब्दीली। अॼु बि इहो आहे त उते पुलिस जीअं मुर्ज़ा भुट्टो जे बारे में ॿुधाईंदा आहिनि, साथियुनि जी फायरिंग थिए, उन्हनि में शहीद थियो, हाणे बि अहिड़े क़िस्म जूं कहाणियूं आहिनि न। सो असांजो कानून, असांजो आइन अहिड़नि अदालत खां मथां हुन क़तलुनि जी क़तई तौरु इजाज़त कोन थो ॾिए। असां वटि हे ॾींहों ॾींहुं जेको रुझान वधंदो थो वञे, इन सां हिकु त पुलिस ते आम माण्हू जो जेको एतमाद आहे, अॻु ई कोन हुयो, घटि त अॻु ई हुयो, हाणे त मुकमिल तौरु ख़तम थी वियो आहे न। इन मौज़ू ते ॻाल्हाइण जो ऐं पुलिस जे इन सॼे रोल ते ॻाल्हाइण जो मक़सदु इहो न आहे त असां को ॾोहारी जेको सज़ा अचे, कतई तौरु कंहिं बि सूरत का को बि बख़्श न थिए। इहो इल्ज़ाम त पुलिस जो हो न। इट इज़ येट टू बी डिसाइडेड, इहो त अञा फ़ैसिलो थियणो हुयो। भला केतिरा अहिड़ा केस रिपोर्ट थिया आहिनि जेके इन्हनि जाली पुलिस मुक़ाबलनि में उन्हनि ते इल्ज़ाम लॻंदा आहिनि ऐं उन्हनि खे गोलियूं हणी छॾींदा आहिनि, के मरी वेंदा आहिनि, के उमिरि भर जे लाइ माज़ूर थी वेंदा आहिनि। हिकिड़ो त ॾाढो रिपोर्टेड केस आहे, उन वीचारे खे उन्हनि गोली हणी छॾी। उन वक़्त में SSP जेको हाणे DIG आहे, इरफान बलोच साहब,
उहो अची पहुतो आहे ऐं ॾाढा माना हे फोटू बोटू निकिता आहिनि ऐं उनमें चयो अथनि हीउ फलाणो धाड़ियल आहे। बाद में हू हाई कोर्ट विया, जांच थी, ख़बर पई बाबा ही त वीचारो डॉक्टर आहे हिकिड़ो, ही त जेको ॾोहारी इनाम रखियल आहे, हे त उहो माण्हू ई कोन्हे को, उनजी गोली हणी, उनजी जंग जो हिकिड़ी शइ मां तव्हांखे हिन केस जे हवाले सां ॿुधायां ॿी। पुलिस लास्ट टाइम जॾहिं इन्हनि टिनी जवाबदारनि खे अदालत में पेश कयो त पुलिस हिननि जो 14 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड घुरियो, पुलिस खे मिलियो 7 ॾींहंनि जो। ऐं मतिलबु सुबुह ते अॼु इहे पेश थियणा, राति जो मुक़ाबलो थियो। अच्छा, ॿी वरी हिकिड़ी शइ त सुञाणप जे लाइ हिननि टिनि जवाबदारनि खे वठी विया त हुननि जवाबदारनि जी सुञाणप, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहे जवाबदार वधीक हूंदा हिननि खां न। हा, वधीक हूंदा, उनजी सुञाणप लाइ वठी विया। पर जेको डॉक्टर आकाश जेको मक़तूल आहे, उनजो जेको पीउ आहे उहो उन ॾींहुं उन सां गॾु हो। सुञाणप जवाबदारनि जे टिनी जवाबदारनि जी सुञाणप लाइ उनखे कोन वठी आया, पुलिस उन्हनि खां सुञाणप कोन कराई आहे त उहो बि तस्दीक करे। हिन वक़्तु हुनजे पीउ जे वाता तस्दीक न आई आहे त इहे टई हुया या न हुया, मूंखे मूं न ॿुधी आहे, जेकॾहिं आई बि हूंदी त ख़बर न आहे आई आहे न आई आहे। पर असां जेकी इन्वेस्टिगेट कयो आहे या थोरो घणो केस खे ॾिसूं था पिया, मुंहिंजी नज़र मां अहिड़ी का शइ न गुज़री आहे त इन्हनि टिनी खे उनजे वालिद साहिबु पुलिस घुरायो, हुनखे चयो जे बाबा हीउ ॾिसो तव्हां मौजूदु हो त इहे टई आहिनि। इहो सिंध पुलिस जो रवाज आहे, हाई प्रोफाइल जेको केस हूंदो हुन में माण्हू पकड़े उनखे गोली हणी मारे छॾींदा, बाबा मरी वियो, हिन ते इल्ज़ाम हुयो, बाक़ी कहिड़ी कोर्ट फतवा ॾिनी, कहिड़ी कोर्ट फ़ैसिलो ॾिनो, कहिड़ो सबूत आहे तव्हां वटि, कुझु बि न। पर पुलिस चए असां मञी वठूं, पुलिस त वाले केतिरनि बेगुनाह माण्हुनि खे मारे छॾियो, हीउ ॾोहारी हो, हिननि केसनि में हुयो, कुझु बि आहे भई, ठीकु आहे ॾोहारी हूंदा, इन्हनि क़तलु कयो, वञी था वठूं 5 मिंटनि जे लाइ, पर बाबा तव्हां वटि इहो अख़्तियार कोन्हे को त तव्हां उन्हनि खे कूड़नि जाली मुक़ाबलनि में गोलियूं हणी मारे छॾियो। कोर्टूं आहिनि, इन खां अलावा बि जेको आम बेगुनाह माण्हू आहे उहो इन जी नज़र थी थो वञे न। पुलिस वारनि जी पंहिंजी कंहिंसां ज़ाती दुश्मनी आहे, को सियासी बदिलो वठिणो आहे, उन माण्हू खे पकड़े गोलियूं हणी उनखे मारे था छॾनि। हाणे जेकॾहिं फर्ज़ करे था वठूं, हाणे इन जो हिकिड़ो जवाब इहो बि ॾिनो वेंदो आहे त कोर्टुनि मां माण्हू आज़ाद थी था वञनि, कोर्ट उन्हनि खे सज़ा नथी ॾे। बाबा कोर्ट सज़ा तॾहिं ॾींदी न ख़ुदा जा बंदो जॾहिं तव्हां एविडेंस खणी ईंदो। साबित कोन था करे सघो, कीअं कंदा? हाणे आयो आहे हिकिड़ो अणपढ़ियो, 90s में भर्ती थियो, हुनजी एजुकेशन आहे कोन, मैट्रिक इंटर हलो ग्रेजुएशन, हुनजी एजुकेशन आहे, हुनखे कहिड़ी ख़बर इन्वेस्टिगेशन कीअं थींदी, जांच कीअं थींदो? इरफान साहब, आईओ वारा वरी लेन देन वारा मामला वॾा सॼो कोर्टुनि में आयो, ॾिसो था पिया। अच्छा, हाणे इहो जेको पुलिस जो रवैयो आहे अॼु जे दौर में तब्दील थियण जी केतिरी ज़रूरत आहे। हाणे उहो को 90s वारो दौर कोन्हे, जदीद दौर आहे, माण्हू सम्झनि था। हाणे पुलिस जूं रवायती कहाणियूं जेके घड़े थी, ओड़ियूं कहाणियूं सभनि जी तादाद में जेकॾहिं तव्हां खणंदो तव्हांखे मिलंदियूं त भाउ असां वियासीं पे, साम्हूं जवाबदार बीठा, उन असांखे ॾिसंदे ॾिसंदे फायरिंग करे ॾिनी। ऐं भई जवाबदार एॾो चरियो आहे जो ॾिसे थो पुलिस जी गाॾी थी अचे, हुन मथां ॿ ॼणा आया, हिकिड़ो ॼणो पुलिस जी सॼी गाॾी ते फायरिंग थो करे। मां तव्हांखे अखियुनि ॾिठी ॻाल्हि ॿुधायां, इहो मां अॻु में बि हिकिड़े शो में ज़िक्र करे चुको आहियां हिन जो। कोर्ट में मां पंहिंजे केस जो इंतज़ारु पियो कयो त रिमांड आयो हिकिड़ो, पोइ 2 ॼणा हुया, ॿिन्ही खे जंग में गोली लॻल हुई, हुनखे खणी आया पुलिस वारा, अची साईं पुलिस मुक़ाबलो थी पियो ऐं असां जवाबी फायरिंग में हे ज़ख़्मी थी पिया। त जज साहिबु चयो भई हिन खां रिकवरी कहिड़ी थी आहे, उहो ॾेखारियो सही। उहो जॾहिं कागज़ पना खयूं त उन्हनि मां हिकिड़ो जेको ज़ख़्मी हालत में हिननि हथु कयो, जंहिंखे गोली हयूं, उन वटो का शइ हथ ई कोन आई आहे, काई शइ बरामद न थी आहे, पिस्टल बि बरामद न थियो आहे। अच्छा, त भई तव्हां मुक़ाबलो कीअं कई? हथे ॻाल्हि मुक़ाबलो कई, लंडन सां मुक़ाबलो कई तव्हां सां, हथे ॻाल्हि। इन जो तमामु घणो मिसयूज़ थिए थो। हाणे तव्हां चयो त पुलिस जो रवैयो तब्दील थियण जी केतिरी ज़रूरत आहे या इहो तब्दील कीअं थींदो? जेकॾहिं पाण हथ ते रखी वेही ईअं चऊं त सुभाणे को IG ईंदो, को SSP ईंदो ऐं हीउ जेको सॼो सिस्टम आहे पुलिस जो उहो चेंज थी वेंदो, त इट इज़ इम्पॉसिबल। इहा शइ मुमकिन ई कोन्हे। छो असांजी पुलिस जेका आहे उहा ऑपरेट थिए थी मथां चूंडियल नुमाइंदनि खां, जेको घर वज़ीर 100% आहे न सर, 100% आहे। हले केतिरनि शहरनि जा मिसाल मां तव्हांखे अञा हिते 5 सालनि खां वठी हिकिड़ो ई SHO आहे, हिकिड़ो ई हेड मोरर आहे, साॻियो ई आहे, साॻिया सिपाही आहिनि, साॻिया SIA आहिनि, छो आहिनि उहे? अच्छा, भली IG साहिबु, SSP इन्हनि जो विजन भली बहितर बि हुजे, पर हिकिड़ी शइ आम माण्हू जो जेको मुंहुं पवे थो न, उहो सिपाही सां थो पवे, न थींदो, थाणे ते थो वञे, उते जेको आहे न असुल माहौल उते ख़राबु आहे, उनखे चेंज करण जी ज़रूरत आहे न। हाणे जेकॾहिं मुंहिंजो मिसाल को इशू थींदो त मूंखे सॼो तलाउ ख़राबु आहे, साईं सॼो तलाउ ख़राबु आहे, करे था वठूं। सिंध जा माण्हू सोचे सम्झी वोट ॾियनि, सोचे सम्झी पंहिंजा चूंडियल नुमाइंदा मुंतख़िब कनि,
इहे अॻिते अचनि, हुकूमत जॾहिं ठाहिनि, उन्हनि जो पंहिंजो जॾहिं नज़रियो तब्दील हूंदो, हे पंहिंजी हुकूमत जेका थींदी या तर्ज़ हुकुमरानी जेका ईंदी, उहा जेकॾहिं रिवायत खां हटी करे हूंदी, गैर मामूली हूंदी, पोइ तव्हांजे आम माण्हू वटि इंसाफ़ पवंदो। पोइ तव्हांजो आम माण्हू जेको आहे उनखे जेका पुलिस आहे, पाण खणी चवंदो पुलिस जो जेको असुल रोल आहे अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु या अवाम दोस्त वारो जेको रवैयो आहे, पोइ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। बाक़ी फ़िलहाल त इहो आहे त जॾहिं तव्हांजी पोस्टिंग बि पैसनि ते थींदी, जॾहिं तव्हांखे मंथली बि ॾियणी आहे ऐं तव्हां नौकिरी बि पैसनि बसि वठो, त पोइ तव्हां कहिड़ी उमेद था रखो इन्हनि माण्हुनि मां त इहे जेके आम माण्हू सां या ग़रीब मिसकिन माण्हुनि सां पंहिंजो रवैयो दुरुस्त रखंदा। हू पंहिंजे इन धंधे सां लॻल हूंदा ऐं इहो धंधो ज़ोर ऐं शोर सां जारी आहे। सिंध जो हर हिकु आम माण्हू बि इन शइ खे चङी रीति ॼाणे थो ऐं इन जे लाइ असांखे कंहिं वॾे सबूत जी ज़रूरत कोन्हे का। हर माण्हू खे ख़बर आहे त हिते असांजो जेको SHO आहे उनजो कहिड़ो रोल आहे, SSP जेको आहे उहो कहिड़े धंधे सां वेठो आहे, DIG कहिड़े धंधे सां वेठो आहे, IG कहिड़े धंधे सां वेठो आहे, घरू वज़ीर जा कहिड़ा कम आहिनि, वॾे वज़ीर जा कहिड़ा कम आहिनि। सिस्टम जेको तव्हां असीं रोज़ चऊं था, तव्हां असांखे ख़बर आहे, सिंध जे आम माण्हू खे ख़बर आहे त हीअ जेके सिस्टम हले थो उहो कीअं थो हले ऐं इन्हनि जी जेका तरजीह आहे उहा छा आहे। इन्हनि जी तरजीह आहे त पंहिंजो पाण खे तरक़ी वठाइणी आहे। SHO खे पाण ॾिसूं त हुनजो लो स्केल आहे न, सिपाही जो घटि स्केल आहे न, हिन जी पघार केतिरी हूंदी भला? 6 लख रुपया, 6 लख रुपया न। हिननि जूं तव्हां प्रॉपर्टीज़ त ॾिसो, तव्हां ॾिसो सही हे कहिड़ियुनि गाॾियुनि में जेको आहे सो घुमनि था पिया। 40,000 दिल्ली जो ख़र्चो आहे। पोइ त ॻाल्हि घाटे खां चढ़ियल आहे। कमु घणो आहे, अलाह ख़ैर कंदो। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल मां ॿुधी, इनशाला कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿियनि अहम मामलनि ते असां ॿीहर गुफ़्तगू कंदासीं। तेसिताईं इजाज़त, अलाह ने के बाद।